ॾेह चाहे परॾेह में रहंदड़ अवां समूरनि सिंध वासियुनि जी ख़िदमत में डबल ए यानी माका प्रेज़ेंटेशन पारां मोहम्मद क़ासिम माका सलाम अर्ज़ करे थो क़बूल पवे। हाज़िर आहे सूफ़ियाणे राग जे वॉल्यूम 11 तहत सिंध धरतीअ जे हिकु तमामु वॾे कलाकार जनाब सोढल फ़क़ीर लगारी ऐं उन्हनि जे साथियुनि जी ॻायल हिकु यादगार महफ़िल। जनी कान जिया अल्लाह जनी कान जिया से मरण मूं चाहीन एड़ाई आहीन सजण मुझे साह जा अमर थारड़न वो अंगर थारड़न बीहर जे बरण खां हे कर बारो बारो वरी बीहर था बारन अल्लाह मुखे तूं मारन रूहूं लोहारन अचोड़ी सूरन बारियां अल्लाह कयूं सूर पचार कनी घणा कनी थोरड़ा नाहे सूरन धार मुखे दिन जे दातार मुत झोली पाए झली डेरन मुफ्त विसारी आहियां पर औत पुनल खे प्यारी आहियां कॾहिं बंभोर इरम हो अॼु उन्हीअ में वेचारी आहियां औत पुनल खे प्यारी आहियां वञी चवंदसि खानल खे वञी चवंदसि खान पुनल खे मेणन लोक जे मारी आहियां औत पुनल खे प्यारी आहियां वञी चवंदसि खान पुनल खे मेणन लोक जे मारी आहियां औत पुनल खे प्यारी आहियां ओ भली मोहम्मद शाल मिलंदम भली मोहम्मद शाल मिलंदम जन लाइ आऊं निहारी आहियां औत पुनल खे प्यारी आहियां कंदसि पुनल सां दुखन जूं ॻाल्हियूं कंदसि पुनल सां दुखन जूं ॻाल्हियूं अथम उमेद इहा अथम उमेद इहा अथम उमेद इहा मिलंदम शाल दुखन दुखन जूं ॻाल्हियूं कंदसि पुनल सां दुखन जूं ॻाल्हियूं अथम उमेद इहा